तो पोइ ॿुधाए छा मसलो आहे? साईं न्याणी थियो थारियां रन मूं फज़ील सां ॻाल्हाए रन पियो करे घर वारी मञे ई नथी। ईअं चओ न मां यकीमा बाबा न्याणी उथारणी कोन्हे छा? भोतार न्याणी न उथारण गुनाह पर पुछोस त सही त संग ॾे कंहिंखे थो। भाइटियो अथम। इहो कहिड़ो भाइटियो? जियो वॾे भाउ जो पुत्र। जियो सुञाणास त इहो जियो जहिड़ो जियो तहिड़ो न जियो। जड़ा खान तूं जिए ते चिड़ियल आहीं छा? ऐं जाड़े खान ते ॻाल्हाइण ते चिड़ न लॻाई। तूं इहो ॿुधाए त जिए जी उमिरि घणी? इहो 50 खनि थींदी साईं, ॿियो छा? भोतार जे वक़्त ते शादी करे हा त जिए खे मुंहिंजे न्याणीअ जेतिरी न्याणियूं हुजनि हा। ये बात तो जल्दबाज़ सुमार तोखे चयो तम फज़ील सां ॻाल्हाए वॾेरे बहलूल खान जो ताक़ ते वेठो आहीं, को मछी मार्केट में कोन वेठो आहीं। वॾेरा न्याणी बि मुंहिंजी तड़का बि मां खां। वॾेरो सही पियो चवे। जिए जी उमिरि ॾिस बीमारी ॾिस नवां कर नवां। सुमार तव्हांजी बिरादरी में को ॿियो छोकिरो कोन्हे? हा भोतार आहे मुंहिंजो भाणजो करीमनो। हा भोतार करीमनो सुठो सुहिणो ढोलाइतो छोकिरो आहे। नंढे वॾे जी फज़ीलत 4 अखर पढ़ियल बि आहे। हा करीमनो खाकू वारो पुटु। हा भोतार हुननि त संग बि छिकायो आहे पर हे जो खणी मञे। अमा बाबा तूं हेॾां अच थोरी। बाबा तुंहिंजो नालो छा आहे? साईं नूरा। बाबा आउं राज जो चङो मुड़ुस बि आहियां, तुंहिंजे अबे ॾाॾे जी उमिरि जे बराबरि बि आहियां। न्याणियुनि खां पुछणु औरतुनि जो कमु आहे, पर जेकॾहिं आउं थो पुछां त ख़ैर जी ॻाल्हि आहे। तूं पंहिंजी मर्ज़ी ॿुधाए बाबा। साईं मूंखे शर्म थो अचे। शर्म न कर पुट, ये तुंहिंजी ज़िंदगी जो सौदो आहे। तूं माठ करे पंहिंजी मर्ज़ी ॿुधाए। साईं अम्मा ठीक थी चवे। ठीक हाणे तूं पंहिंजी जाइ ते वेह। सुमार जी साईं। बाबा मूं फ़ैसिलो करे छॾियो। जी साईं। माई हकीमा जेकी कुझु चवे थी सही थी चवे। पर साईं फ़ैसिलो थी वियो बस। जेकॾहिं जियो जवान ऐं शरीफ़ हुजे हा त पोइ ॿी ॻाल्हि हुई। पर साईं पोइ आउं जे जो छा करियां? ॾाढो ॾिघो आहे। अरे असां खां बि ॾिघो आहे न साईं, तव्हां सां त का भेण ई कान्हे। अरे घणी कंदो त कुतनि खे 2 ॾींहं बुख मारे कराईंदोसां त पछ। साईं अहिड़ो ज़ुल्म न कजो, मुंहिंजो हिकिड़ो सिकी लधो भाइटियो आहे। त पोइ फ़ैसिलो थी वियो आहे न, त हाणे हलो। ज़माने आर हलजे, भले धारनि में न ॾियो पर पंहिंजनि में त जोड़जेसि ठाहियो। सुमार जी साईं। घोटेतनि सां ॾींहं ॿधी घोटेतनि खे चओ त राजे खे भत खारायूं। साईं एतिरो जल्दी न थींदी, कुझु पैसो गॾु करियूं साईं। जुमा खान जी बुधारा। 20,000 रुपया कुंवारेतनि खे, 10,000 रुपया घोटेतनि खे मुंहिंजे तरफ़ां ख़र्च लाइ ॾेई छॾ। सम्झो साईं मिली विया न बस। ठीकु आहे बाबा। हाज़िर साईं। पोइ हलो बस फ़ैसिलो थी वियो। अल्लाह वाहिद। बिस्मिल्लाह। खुशबू गंज बोतार गंज।
बोतार साईं चिबड़ जो पुट आयो है ट्रू अवां सां मिलण मोकिलियसि आवाज़ जो वॾेरा साईं सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अरे वाह उन सलाम मूंखे कयो जवाब तव्हां पिया ॾियो। पर बाबा सलाम जो जवाब ॾियणु अखलाकी तो न ज़रूरी आहे। पर तो ॿुधो त हुन चयो छा वॾेरा सलाम वालेकुम तव्हांखे हुन सलाम कोन कयो आहे। अड़े बाटूअ कचहरी में अचिजे त चइजे कचहरी सलाम वालेकुम रुगो वॾेरो सलाम कोन लहणे। हाज़ुर साईं। अच वे अबा तुंहिंजो नालो टू त कोन्हे तुंहिंजो नालो त को। हाँ साईं मुंहिंजो नालो त मोलाताद आहे बसि नंढे लाइ थियुसि बीमार से माइटनि कड़ो ट्रू करे छॾियो। तुंहिंजो नालो टू ऐं तुंहिंजे अबे जो नालो चिबड़ ख़ुदा जो शान आहे हिकिड़ो मिठो त ॿियो कड़ो। बुधार साईं कॾहिं कॾहिं चिबड़ बि कड़ो निकिरियो पियो। पर हीउ निभागो टू त हमेशह कड़ो। ॿुधाए काथां को फ़ैसिलो का सलाह। साईं सलाह खपे साईं इम्तिहान वरी अची सिर ते चढ़ियो आहे सो अव्हां जी का मदद का सलाह। कहिड़ो इम्तिहान। साईं मैट्रिक जो। पर भाउ इहो त तो अॻ में बि ॾिनो हो। बसि साईं 3 दफ़ा फेल थियो आहियां। सदके लगातार 3 भेरा भला भला जवान जा पुट वाह। पोइ बि सही न छोकिरे खे शाबास हुजे वरी वरी फेर थियण खां मुड़ियो ई कोन्हे। इन दफ़े पास थी पंहिंजो रिकॉर्ड ख़राब कंदे जावा। बसि साईं दिलि त चवे थी त पास थियां। अरे बात दिल त चवे थी त अंतर छा थिया पर करामत बि त हुजे न। करामत जी मन आहे इम्तिहान जी तयारी सातो खां पुॼे ई कोन। साईं हाणे वरी केरु थो तयारियूं करे। हा बाबा हा वात में ज़हरीला तमाक वारा गुटका विझो हाशमारी होटल ते सॼो ॾींहुं टीवी ते टंगिया पिया आहियो बाक़ी इम्तिहान जे पास थियण जो सर्टिफिकेट मुफ़्त में खपे ईअं न। वॾेरा साईं पोइ बवां जी सिफारिश। मुंहिंजी सिफारिश इहा आहे त का छुरी को चाकू को पिस्तौल खणी वञी वेह इम्तिहान में। साईं इहे सभु शयूं खणी वियो हुउसि पर हाणे त गेट ते झड़ती वठियो इहे सभु शयूं फुरियो छॾियनि। भला हू जेको ठाहींदा आहियो काल मां कारतूस। साईं कारतूस बि फुरियो असली सफ़ा खीसा ख़ाली करे छॾियनि न। भला हीअं कर पर असीं था कयूं चिबड़ खे था चऊं त तुंहिंजे अबे खे त तुंहिंजे बदिरां वञी इम्तिहान में वेह। भोतार हथ वठी था फेल करायोमि अबो ॼाणे अलफ बे बि कोन सो वरी ॾींदो इम्तिहान। छा कजे हाणे जुमा खान छा कजे हाणे हीअं कर भाउ तूं पेपर ख़ाली छॾे अचु इम्तिहान में। इम्तिहान खां पोइ तुंहिंजे उस्ताद खे हिते मुंहिंजी उताक ते घुराए तोखां पेपर लिखाए तोखे पास कराईंदासूं ठीकु। ठीकु इहो कमु भलो। जड़ा हुकुम जुमा खान जी भोतार साईं। लक्षियूं तयार न भाउ। साईं इंतज़ार में पयूं न। भला अॼु इस्तेमालु थियो न। साईं वीचारियूं अॼु इस्तेमालु न थियूं। अरे भाउ हेॾां उथी बि हेॾां विच वेही रहो। जुमा खान को म्यूज़िक जो करंट। साईं म्यूज़िक बि हलंदो लठियूं बि हलंदियूं छोकिरा तयारी वठो। अचो पुट मैदान ते लहो।